अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिही व अहले बैतिही अजमईन। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वक़ुल इअमलू फसयरल्लाहु अमलकुम वरसूलुहु वल मुमिनून। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला इन्नल्लज़ीना क़ालू रब्बुनल्लाह सुम्मा इस्तक़ामू ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइकतु अल्ला तख़ाफ़ू वला तहज़नू व अबशिरू बिल जन्नतिल्लती कुन्तुम तुअदून। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिही इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। भला तन जा भाग भला तन जा भाग अदा जे कमाए वया काल हीरा मोती हुनन वटे हज़ारे हलाल वंडे विराए वया सुना मुझा जोगियड़ा से जान गुजरी व्या थन सवे साल
तब जिया अहल जहान में सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मोहतरम मुअज़्ज़िज़ काबिले ताज़ीम मुझे मदीने वाले मीर जा दीवाना स्टेज ते वेठल उलमाए किराम क़ौम मिस्कीन जे साम्हूं वेठल हाज़रीन ऐं ओरे परे खां ॿुधण वारा सामाईन अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जा अणगणिया एहसान जै जिंदगी में एक भेरो वरी पांजे महबूब जे दुरूद ऐं पांजे ज़िक्र जी महफिल नसीब फरमाई। कोई भरवसो नाहे मुंहिंजा दोस्त इन जिंदगी जे मथा केतराई जवान हुंदा जेके कल हुंदा लेकिन अॼु नाहिन, केतराई हुंदा जेके अध कलाक अॻ में हुया मगर हींअर नाहिन, ऐं ख़बर नाहे केतरा हुंदा जेके हींअर आहिनि सुबुह जो न हुंदा। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जे तरफ़ खां जेकॾहिं पंहिंजे बाने खे अल्लाह सेहत ॾे, हिम्मत ॾे ऐं ज़िंदगीअ में पंहिंजे ज़िक्र जो ऐं पंहिंजे महबूब जे दुरूद पढ़ण ऐं ॿुधण जो मौक़ो ॾे त अल्लाह जे दरबार में शुक्रानो अदा करे त मुंहिंजा करीम रब तुंहिंजा लख लख एहसान, छो त मुंहिंजा सोना जिंदगी ते कोई भरोसो कोन्हे। ये दुनिया दारुल अमल आ, अख बूटण खां पोइ ख़बर पवंदी आ त छा कयो हुई, छा वही छा वापिरे। लेकिन अफ़सोस इन ॻाल्हि जो आहे त जेकॾहिं इंसान इन दुनिया वारी ज़िंदगी जो जेको क़दर नथो करे न, उनखे मरण खां पोइ ॾाढो पछताव थो थिए दोस्तो, ऐं उहो पछताव कम जो कोन्हे। उहो पछताव जेकॾहिं हींअर कयूं ज़िंदगीअ जे हिक हिक लम्हे खे अल्लाह तबारक व तआला जी तरफ़ खां ॾिनल तोहफ़ो सम्झूं त मुंहिंजा दोस्त तव्हां सां उन वताए फ़क़ीर वांगुरु त जन्नत जी थधिकार बि सभु को हितां पाण सां गॾु खणी थो वञे, दोज़ख जा टांडा बि सभु को हितां पाण सां गॾु खणी थो वञे। इन दुनिया जे अंदरि जेकॾहिं मुंहिंजा सोना घर में ज़रूरत जूं शयूं न आहिनि त पाड़े वारा टोकूं कंदा आहिनि, ॿिया त छा पर ज़ाल बि टोक कंदी आहे त जवान कहिड़ो ठाहू कोहई, नालो केॾो ॿाहिरि वॾो अथई, पंहिंजे घर जी पोज़ीशन ॾिस, घर में त फ्रिज बि कान थिए थधे पाणीअ लाइ, नालो त केॾो वॾो अथई, दुनिया त केॾो तोखे फलां फलां जे लक़ब सां थी सॾे। मां पंहिंजी ॻाल्हि कयां, मौलवी थी सॾे, फलाणो थी सॾे, घर में त गर्मीअ खां बचण लाइ एसी बि नाहे। यानी जेकॾहिं दुनिया जे घर में दुनिया जे ज़रूरत जूं शयूं न आहिनि त जेके घर वारा आहिनि उहे ई टोकींदा आहिनि, पर जेके इंसान बाज़मीर हूंदा आहिनि उन्हनि खे ख़ुदि पंहिंजे अंदरूं आवाज़ ईंदो आहे, ओ मुंहिंजा सुहिणा मुस्लमान भाउ, जंहिं दुनिया जे घर में रहण जी कंहिंखे बि ख़बर कान्हे, मूं समेत तव्हां सभिनी खे कंहिंखे बि ख़बर कान्हे अलाए 2 ॾींहं रहंदासीं, अलाए 2 कलाक रहंदासीं, अलाए 2 महीना रहंदासीं, अलाए 2 साल रहंदासीं। जंहिं घर में रहण जी पक बि कान्हे का, उन घर जूं ज़रूरतूं राति ॾींहं हिकु करे पूरियूं था कयूं त दुनिया जी मयार मथां न अचे, पर यार हिकिड़ो घर उहो बि आहे जंहिंमें रहण जी पक आहे।
हिकड़ो घर उहो बाहे जंहिंमें रहण जी पक्का वञणो भी जरूर आ ऐं जेको वियो आ उहो वरी मोटियो भी कोन्हे जेको न वयो आ उहो मोटियो भी कोन्हे हाँ एतिरो जरूर आहे जन न हिते कमायो आ उहे वञण खां पोइ ॿुधाईंदा जरूर आहिनि त कुझु कमाए अचो त हिते वॾा रंग लॻा पिया अथव जेके वींदा हन कमाए वींदा हन उहे तो असांखे सुजाग ऐं होशियार करे वींदा हन ऐं मुंहिंजा मिठड़ा भाउ जेकॾहिं दुनिया जे टोकुन खां बचणो आहे त हिन दुनिया वारे घर खे सुहिणो करणो आहे ऐं जेकॾहिं क़बर जे मुश्किलातुनि खां बचणो आहे त उन क़बर वारे घर खे भी सुहिणो करणो आहे दुनिया जो घर एसी सां सुहिणो लॻंदो दुनिया जो घर फ्रिज सां सुहिणो लॻंदो दुनिया जो घर मार्बल ऐं टाइल सां सुहिणो लॻंदो पर ऐं दुनिया जो घर बचड़नि सां सुहिणो लॻंदो पर यार जेको क़बर वारो घर आहे न उते न तुंहिंजे मार्बल जी ज़रूरत आहे न तुंहिंजे एसी जी ज़रूरत आहे न तुंहिंजे फ्रिज जी ज़रूरत आहे उते अगर ज़रूरत आहे त सुहिणी निस्बत ऐं सुहिणनि अमलनि जी ज़रूरत आहे जेकॾहिं सुहिणा अमल करे खणी हलंदे न त तूं उते भी ॾुखियो कोन थींदे हिते घटि सुखियो हूंदे उते वधीक सुखियो हूंदे हिन दुनिया में अगर पाण न कमायोसीं नाकारा थी वियासीं चाचो मामो चाची मामी ओड़ो पाड़ो ख़ैरात में भी टुकुर मिली वेंदो पर मुंहिंजा सुहिणा क़बर में कोई कोन ईंदी यार क़बर में न अबो गॾु हलंदी क़बर में न अम्मा गॾु हलंदी क़बर में न ज़ाल गॾु हलंदी क़बर में न पुटु गॾु हलंदो न दोस्त गॾु हलंदो कोई गॾु कोन हलंदो हाँ अगर क़बर में तोसां गॾु हलंदा त पंहिंजो सुहिणो किरदार गॾु हलंदो अगर क़बर में तोसां गॾु हलंदो त सुहिणो अमल तुंहिंजो गॾु हलंदो क़बर में अगर तोसां गॾु मिलंदो हलंदो तुंहिंजो सुहिणो अमल पर जेकर क़बर में तोसां मिलंदो त अम्मा आमिना जो लाल मदीने जो ताजदार अची मिलंदो ॿियो कोई कोन मिलंदो सब छॾे वेंदे मुंहिंजे मदीने जे मीर फरमायो जंहिंखे तव्हां सां मैयत सॾींदा आहियूं बेशक ज़ाहिरी तौर ते वो ॻाल्हाईंदो न आहे हिकिड़ी जॻह ते सुन लॻो पियो हूंदो आहे पर ॿुधंदो सभु कुझु आहे ॻाल्हाईंदो तव्हां सां हुनजो ॻाल्हाइण नथा ॿुधूं पर जॾहिं न मैयत खे दफ़न करे कांधी मोटंदा हन उन्हनि जे पेरनि जे जुतीअ जो खड़को बि मैयत ॿुधंदो आहे पेरनि जे जुतीअ जो खड़को बि मैयत ॿुधंदो आहे ऐं अंदाज़ो लॻा जेॾी महिल न मुंहिंजा दोस्त तूं राति जो ख्वाब में ॾिसंदो हुई त कंहिं मुसीबत में फाथो हाँ रड़ियूं थो कयां पर मुंहिंजी रड़ केरु ॿुधे नथो केॾो ॾुख थींदो अथई जेॾी महिल न क़बर में पहुचंदे सभई ईअं बेयारो मददगार छॾे एॾी वॾी खॾ खोटे मण मिटीअ जा मथां ॾेई ऐं वापसि मोटी ईंदे सॾ कंदे ओ मुंहिंजा पुट अॼु मूंखे छो थो छॾियो वञी पुट जवाब कोन ॾींदी ज़ाल खे सॾ कंदे अबे खे सॾ कंदे दोस्तनि खे सॾ कंदे कोई न ॿुधंदई उन महिल हाय अफ़सोस करे चवंदे मूंखे कहिड़ी ख़बर अथई सभई बेवफ़ा हुया हा तोखे ख़बर हुई तोखे मदीने वारे मीर जे दीवाननि ॿुधायो त हे सभई बेवफ़ा अथई वफ़ादार उहो हूंदो आहे जेको ॾुखिय महल में कमु ईंदो आहे वफ़ादार उहो न हूंदो आहे जेको हलवे खाइण महिल कमु अचे वफ़ादार उनखे न चइबो आहे जेको रुॻी ख़ुशीअ में कमु अचे वफ़ादार उनखे चइबो आहे जेको ॾुख में कमु अचे त मंज़िल क़बर जी ॾाढी ॾुखी आहे उते कोई कमु कोन ईंदे मिट माइट दोस्त यार सभु छॾे वेंदे कमु ईंदई त अमन आमिना जो लाल मदीने जो घोट कमु ईंदई त पोइ जेकॾहिं चाहीं थो त उन वफ़ादार महबूब सां उन वफ़ादार यार सां मां उन महबूब जे उन वफ़ादारीअ मां फ़ाइदो हासिल कयां त ही दुनिया दारुल अमल आहे हिन दुनिया जे अंदर मुझे मदीने जे मीर सां प्यार कर मुझे आका सां प्यार कर इंशाअल्लाह ताला क़बर में भी ॾुखियो कोन थींदे त हशर में भी ॾुखियो कोन थींदे
यारी शरीफ होजे या मिलाद मुस्तफ़ा जी महफिल होजे। मुझा प्यारा दोस्तों, ये हेडा जेके बेचारा खर्च था करे लखे रुपया, ये बिना मकसद जे कोनन के ये हेडा खर्च इन ला नथा थियन त अचो नारा हणी हलिया वञो। बेशक महबूब सुबहानी जे मुझा दोस्त सिर्फ करामात के बयान कर काफी ना है, सोने महबूब सुबहानी जे जिंदगी के भी बयान कयो वञे। सदन जे दीन जे इल्म सां जेका वाबस्तगी हुई, सदन जो जेको दीन जे इल्म सां प्यार हुयो, सदन जो जेको दीन में अल्लाह जे ज़ात मकाम खे अता फरमायो हो, उहे तमाम भी मुझा दोस्त अजीज अवामुन नास जे आॾो बयान कया वञन ता त अल्लाह जे मखलूक खे फ़क़त एतिरो न ॿुधायो वञे त तव्हां यारी कई हाणे कुछ भी न कयो, जन्नत तव्हां जे इंतज़ार में आ। बेशक जन्नत कंहिंजी मीरास कान्हे, जन्नत बनाइण वारो खुदा मालिक मुझो महबूब मुस्तफ़ा सरदार हसन ऐं हुसैन टिकेट वंडीदड़ अलीउल मुर्तज़ा शेर खुदा जेके वणे न ॾियनि कंहिंखे कोई एतराज़ कोन्हे। पर मुंहिंजा दोस्त पाण ई ईंदुम होत, पर यार कुछ आऊं बि अॻ भरी थिया, पाण ही ईंदुम होत पर कुछ आऊं बि अॻ भरी थिया। मता चवे में बलोच त हिन कमहीणीअ मां की न थी। महबूब सुबहानी शहबाज़ लामकानी जा आशिको कुरान करीम जी जेका मां पहिरीं तिलावत आयत जो हिस्सो कयो आहे, थोड़ो उन जे मथां नज़र विझण थो चाहियां। तबियत जो अंदाज़ो लगाए विया हूंदो, पर आया आहियूं त कुछ हाज़िरी भरियूं। अल्लाह जी ज़ात सोने कुरान करीम में फरमायो वक़ुल मलू फसयरल्लाहु अमलकुम व रसूलुहु वल मुमिनून। मुझे सोने करीम रब पांजे पाक कुरान करीम जे अंदर पांजे महबूब मुस्तफ़ा के फरमायो वकुल ऐं मुझा महबूब पांजा लबड़ा चोर। इन कुल में राज कहिड़ो आ, इन कुल में बरकत केतिरी आ, इन कुल काफ ऐं लाम जे विच में अल्लाह जे ज़ात पंहिंजे मोहब्बत जा कहिड़ा समुंड मुंहिंजा दोस्त अज़ीज़ छुपाए रखिया हूं। कुरान करीम जी सूरह इखलास 3 आयतुनि ते मबनी आ। कुरान करीम जी नंढी सूरत आ, नंढे में नंढी त नाहे पर नंढी सूरत आ, उन जे बावजूद 3 दफ़ा सूरह इखलास जी तिलावत करण सां पूरे कुरान करीम जे ख़त्म जो सवाब मिलंदो आ। इहो त ॿुधो आ, तव्हां बि ॿुधो आ, मूं बि ॿुधो आ त कुरान करीम जे सूरह इखलास जी 3 दफ़ा तिलावत करण सां पूरे कुरान जे ख़त्म जो सवाब मिलंदो आ। लेकिन सूरह बकर 40 रुकन ते मुश्तमिल आ। घणा रुकू वरी ॻाल्हायो, घणा रुकू 40 रुकू। पर जेकॾहिं 10 दफ़ा बि सूरह बकर जी तिलावत कंदासीं त 10 सूरह बकर जो सवाब मिलंदो, कुरान जे ख़त्म जो सवाब कोन मिलंदो। तवज्जो मुझा दोस्तो, सूरह बकर भी कुरान करीम जी वॾे में वॾी सूरत आ। सूरह इखलास भी कुरान करीम जी सूरत आ। राज कहिड़ो आ, 40 रुकन खे 3 दफ़ा पढ़ त 3 चौक 12 120 रुकू थी विया। कलाकनि जा कलाक खपनि मगर 120 रुकन जो सवाब मिलंदो। सूरह इखलास खे 3 दफ़ा तिलावत कर 5 मिनट लगंदा, मुझो अल्लाह पूरे ख़त्म जो सवाब छो थो दे।
सवाब छो थो दे अगर कुरान करीम जे तिलावत जे करे ॾेई रहियो आहे छो त मुझे मदीने जे साईं फरमायो त कुरान करीम जे हरफ हरफ जूं 10 नेकियूं मिलंदियूं हन अगर कुरान करीम जे तिलावत जे करे सवाब ख़त्म कुरान जो मिली रहियो आहे पोइ त हिकिड़ो दफ़ो बकर पढ़ण सां 20 ख़त्मनि जो सवाब मिलणु घुरिजे। मालूम थियो त न कुरान करीम जे तिलावत जे करे ख़त्म कुरान जो सवाब न मिली रहियो आहे भला ईअं चऊं त कुरान करीम जे इन सूरत में अल्लाह ताला जे वहदानियत जो क्लियर बयान थियल आहे त मुंहिंजा दोस्त ईअं बि न आहे कुरान करीम जी वॾे में वॾी आयत जंहिं पूरी आयत में अल्लाह जो शान बयान थियल आहे जंहिंखे आयतुल कुर्सी चयो वेंदो आहे। सुभान अल्लाह। छा चयो वेंदो आहे? आयतुल कुर्सी। हुआ कुरान करीम जी वॾे में वॾी आयत बि आहे मगर उन लिहाज़ खां जंहिं पूरी आयत जे अंदर अज़मत खुदाबंदी जो बयान हुजे शान खुदाबंदी जो बयान हुजे उहा आयतुल कुर्सी वारी आयत आहे लेकिन 30 दफ़ा आयतुल कुर्सी तिलावत कर 30 आयतुल कुर्सी जो सवाब मिलंदो कुरान करीम जे ख़त्म जो सवाब न मिलंदो। कुल वल्लाहु 3 दफ़ा पढ़ त कुरान जे ख़त्म जो सवाब मिलंदो। सुभान अल्लाह। अगर तू इहो तो सोची त हुवल्लाहु अहद अल्लाह जे वहदानियत जो बयान इन जे करे ख़त्म जो सवाब मिली रहियो आहे त मां सूरह फ़कर जी तिलावत कयां। अल्लाह फरमायो व इलाहुकुम इलाहु वाहिद ला इलाहा इल्ला हुवर रहमानुर रहीम। अल्लाह जे रहमानियत जो बयान रहमान जो बयान वहदानियत जो बयान सूरह फ़कर में भी मौजूद आहे मगर ख़त्म जो सवाब नाहे। गाल खोले वठो आखिर राज़ कहिड़ो आहे अल्लाह जी ज़ात फरमाईंदो आहे ऐ बाना तुझे तिलावत ॾे न ॾिसंदो हा कुरान करीम जे हरफनि ॾे न ॾिसंदो हा मां अल्लाह पंहिंजे यार जे इशारे ॾे ॾिसंदो हा। कुरान सॼो ई रहमत आहे कुरान सॼो ई बरकत आहे हिक हिक हरफ जे एवज़ 10 नेकियूं थी मिलन मगर अल्लाह फरमाए थो जंहिं सूरत में मुंड में कुल मां रब चवां महबूब तू चओ यानी मुंहिंजा बाना तू पंहिंजे मुंहं सां व इलाहुकुम इलाहु वाहिद ला इलाहा इल्ला हुवर रहमानुर रहीम पढ़ त तोखे हरफ हरफ जूं नेकियूं मिलंदियूं पर जिते न मां रब चवां महबूब तू चओ जॾहिं न मुंहिंजो महबूब चओ दुआ तो जुबान मुस्तफा जो वरी अजरी कुछ निरालो। सुभान अल्लाह। ऐ मुझा दोस्त तब अल्लाह ताला इन आयत करीमा में फरमायो वकुल ओ मुझा मुस्तफा जी मुझा करीम रब पंहिंजे दीवानन खे चओ अल्लाह जे कुरान ॾे गौर कयो मुझा महबूब पंहिंजे दीवानन खे चओ मां अल्लाह जे बानन खे चओ मौला छा चवां महबूब मुस्तफा चवीनि त इमलू अमल कयो। सुभान अल्लाह। छा कयो अमल कयो ॻाल्हायो मुसलमान हो हुजूर खे रब तो फरमाए त मुंहिंजा महबूब लबड़ा खोले मां अल्लाह जे बानन खे चओ पंहिंजे दीवानन खे चओ इमलू अमल कयो। कहिड़ा अमल मुंहिंजो महबूब मुस्तफा ॿुधाईंदो आहे यकीनन उहे ॿुधाईंदो आहे जंहिंमें मुंहिंजो अल्लाह राज़ी हूंदो आहे। इमलू मुंहिंजा मुस्तफा चवनि चवीनि त अमल कयो न रुगी अमल कयो तव्हां अमल कंदा वञो फसयरल्लाहु अमलकुम मुंहिंजा मुस्तफा ऐलान करे चवीनि तव्हां जेकी बि अमल कंदा आहियो तव्हांजो अल्लाह तव्हांजे अमलनि खे ॾिसंदो आहे। सुभान अल्लाह। केरु ॾिसंदो आहे अल्लाह तव्हांजे अमलनि खे ॾिसंदो आहे लेकिन अॻियां जेको मंज़र आहे निरालो आहे अल्लाह पंहिंजे महबूब खे हुकुम कंदे फरमाए रहियो आहे मुंहिंजा महबूब पंहिंजे दीवाननि खे चओ त
इअमलू फसयरल्लाहु अमलकुम, अल्लाह भी तव्हांजा अमल ॾिसंदो आहे, व रसूलुहु ऐं उन जो महबूब मुस्तफ़ा भी तव्हांजा अमल ॾिसंदो आहे। अल्लाह भी तव्हांजे अमलन खे ॾिसंदो आहे, महबूब मुस्तफ़ा भी तव्हांजे अमलन खे ॾिसंदो आहे। फल मुमिनून ऐं ईमान वारा भी तव्हांजे अमलन खे ॾिसंदा आहिनि। हाणे ईमान वारनि जी लिस्ट त वॾी आहे, मगर मुंहिंजो हिन वक़्तु जेको मौज़ू आहे उन ईमान वारनि मां हिकिड़ो जवान पीरनि जो पीर सैयदना मुर्शिदना अब्दुल कादिर जीलानी भी मौजूद आहे। ईमान वारन जी लिस्ट निराली आहे। हर हुजूर जो सहाबी ईमान वारो आहे, हुजूर जा बचड़ा ईमान वारा। लेकिन मौजू जे मुनासिबत सां अॼु वल मुमिनून मां मुराद सैयदना अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह ताला अलैहि जी ज़ात आहे। त मुंहिंजा दोस्त अल्लाह भी ॾिसी रहियो आहे, मदीने जो मीर भी ॾिसी रहियो आहे, कामिल ईमान वारा भी ॾिसी रहिया आहिनि त गोठ मजीद कीरो जे अंदर छा थी रहियो आहे। छा इहो काफ़ी नाहे त मुस्तफ़ा जी निगाह हुजे? छा इहो काफ़ी नाहे त अल्लाह जे ज़ात बाबरकात जी निगाह हुजे? जी मुंहिंजा दोस्त, अल्लाह जी मुस्तफ़ा जी जिथे निगाह हूंदी आहे उते ई अल्लाह जी पनाह हूंदी आहे। जिथे अल्लाह जी पनाह हूंदी आहे उते अल्लाह जे आशिकनि ऐं दीवाननि जी आमद हूंदी आहे। याद रखी छॾ मुंहिंजा दोस्त, दिल चवे थी त अॼु मां तव्हांखे उन हिकिड़े जवान जी ॻाल्हि ॿुधायां जेको ॿुधण सां तव्हांजे दिमाग़ जूं जेके चकराटियूं आहिनि उहे चकराटियूं अलॻि थी वञनि त थोरो अंदाज़ो लॻे। नालो बि न वठां, ॻाल्हि बि न कयां, अहिड़ी ॻाल्हि कयां जेका ॿुधण सां से मोहम्मदीन चांडियो बि चवे त हा यार जे आशिक राजपर खे असां एंग्रो यूरिया जे पोरी ॾेई करे मथे कयूं था त महिनत बि करे अचे थो। ईअं कोन्हे त फिरो ॾेई मोटी थो अचे। साॻियूं ॻाल्हियूं हुन जलसे वारियूं पूरी कोशिशि कंदो हा त हर जलसे में नओं मवाद खणी वञा, पूरी कोशिशि कंदो हा त हर जलसे में अचण वारनि आशिकनि खे अहिड़ो नओं लुत्फ़ वठायूं जो उहे ॿुधंदा वञनि, दिलि ठरंदी वञे, वाग मदीने वरंदी वञे। सुभान अल्लाह, नारे तकबीर, नारे रिसाला, नारे तहकीक, नारे हैदरी। तुझो पीर मुझो पीर, तुझो पीर मुझो पीर, तुझो पीर मुझो पीर। दस्तगीर सोना आशिक हुसैन अल्लाह तोखे सलामत रखे। वक्त मोड़ सफ़ा थोड़ो थई। वकील हुसैन पवरनाथ खान महबूब जो दीवानो भर में वेठो, उनखे 8 बजे जो टाइम हो। तबियत में मज़ो कोन्हे, बस अॼु नारा नाणो मूंखे हिकिड़ो अधु कलाक छॾियो त मां तव्हांखे 2-4 ॻाल्हियूं ॿुधाए वठां। अॼु हिमत कोन्हे जो मां जोश जज़्बो ॾेखारियां, पर 2-4 ॻाल्हियूं दिलि चवे थी साईं मोहम्मदीन ॿुधाए वठां। नाराज़ न थीजो। मुजाहिदान अल्लाह ताला इन्हनि खे सलामत रखे, ॾाढी महिनत था कनि। बस हाणे मां कहिड़ा जुमला चवां, ख़ुदा उन्हनि खे उनजो अजर अज़ीम अता फरमाए। गौस पाक जी निगाह जो कमाल तोखे ॿुधायां। गौस पाक जॾहिं निगाह कंदो आहे न त कॾहिं अहिड़नि पत्थर दिलनि ते भी निगाह कंदो आहे। अॼु हिकिड़े जवान जो नालो वठां जेको पहिरीं इंतहाई पत्थर दिल हुयो, उनजो नालो वठां। नालो ॿुधण सां तव्हां फ़िलहाल त ॾकी वेंदव त हो केरु आहे। हिकु अज़ीम मुहद्दिस आहे, नालो आहे हाफ़िज़ इब्न जोज़ी। सुभान अल्लाह। नालो हाफ़िज़ इब्न वरी जो छो त स्टेज वारा चङी तरह इन नाले खे सुञाणनि था, ख़ासि करे उलमाए किराम। साईं मोहम्मदीन चांडी जहिड़ा जवान वॾो मुहद्दिस आहे जंहिंजा लखे शागिर्द आहिनि, हज़ारे न घणा, लखे शागिर्द। मुहद्दिस इब्न जोज़ी रहमतुल्लाह ताला अलैहि, उनजी सिर्फ़ हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त केतिरो नेक हुयो। जॾहिं दुनिया
छॾे रहियो आहे नालो यादि कंदा वञो रेफरेंस यादि कंदा वञो दिलि चवे थी तव्हां चयाॾो नई नई शइ आणिया हाफ़िज़ इब्न जूज़ी रहमतुल्लाह ताला अलैह जॾहिं दुनिया खे छॾण वारो थी रहियो आहे उन पंहिंजी पूरी ज़िंदगी क़ाल अल्लाह व क़ाल रसूल में गुज़ारी आहे लेकिन इंतहाई सख़्त ख़्यालनि जो मुंड में हूंदो हुयो तॾहिं वञी मुंहिंजा दोस्त ख़्याल नरम थिया जॾहिं कंहिं नरम यार जे निगाह ते चढ़ी वियो हाफ़िज़ इब्न जूज़ी रहमतुल्लाह ताला अलैह मरण खां अॻु में सॼी ज़िंदगी मुंहिंजा दोस्त हथ सां किताबत कंदो हुयो हथ सां कलम जे हथ सां लिखंदो हुयो हदीसूं लिखंदो हुयो बचड़नि खे पढ़ाईंदो हुयो लखे शागिर्दनि खे तयार कई जॾहिं हाफ़िज़ साईं मियां मोहम्मदीन जॾहिं दुनिया हाफ़िज़ इब्न जूज़ी छॾे रहियो आहे त वसीयत करणु लॻो उन जी वसीयत ॿुधिजो पंहिंजे शागिर्दनि खे चवणु लॻो पंहिंजे मिटनि खे चवणु लॻो जॾहिं मां दुनिया छॾे वञा जॾहिं मूंखे गुस्ल ॾियारण वारो पाणी जॾहिं गरम करणु चाहियो त कंहिं बि दुनिया ऐं झंग जे काठीअ सां मुंहिंजो पाणी गरम न कजो कंहिं वण जे लकड़ीअ खे पटे मुंहिंजो पाणी गरम न कजो ॿाहिरों काठी खणी न अचिजो साईं पाणी गरम न कयूं चए थो गरम कजो छा सां गरम कयूं चए थो सॼी ज़िंदगी महबूब जी हदीस लिखण लाइ मूं कलमनि खे तराश कयो आहे कलमनि खे ठाहियो आहे जेको कलमनि जी तराश निकिरंदी हुई उन ज़रे खे बि ज़ाया न कयो अथमि मुंहिंजे रहण वारे कमरे जी वॾी पेती आहे जेका तराशियल कलमनि मां निकितल ज़रनि सां भरी पई आहे उन खे बाहिड़ी ॾेई ऐं मुंहिंजो पाणी गरम करे उन सां मूंखे गुस्ल ॾियारिजो त हुज़ूर जे आॾो वञी अर्ज़ु कयां आका उन पाणीअ सां विझी आयो हा जंहिं पाणीअ खे गरम करण लाइ उन कलमनि जी तराश बारी वई आहे जेके सॼी ज़िंदगी तो मुस्तफ़ा जी हदीस लिखंदा हुया पीर सदाइण सवलो आहे दोस्त अल्लाह ताला अॼुकल्ह रहम फरमाए असांजे हाल जे मथो चादर मथो ढके पीर थियण ॾाढो सवलो आहे यादि रखो लेकिन इल्मु जेको आहे मुंहिंजे मुस्तफ़ा जी हदीस हिकिड़ी ॿुधायो त मुंहिंजा वारस पीर आहिनि हरगिज़ न मुंहिंजे मुस्तफ़ा फरमाए मुंहिंजा वारस केर आहिनि जवाबु ॾियो हुज़ूर जा वारस केर आहिनि हा पीरीअ जो मज़ो ई तॾहिं आहे जॾहिं क़ाल अल्लाह व क़ाल रसूल बि अंदरि सीनो भरियल हुजे इश्क़े मुस्तफ़ा बि हुजे ऐं मुंहिंजे महबूब जे उन विरासत वारे इल्म जो वंड बि हुजे ऐं निगाह बि हुजे पोइ उन पीरीअ जो मज़ो ई पंहिंजो आहे पोइ उहे ज़मीन ते क़दम पोइ रखंदा आहिनि ज़मीन अॻई उन्हनि जे लाइ ख़ैर जी दुआ घुरंदी आहे हाफ़िज़ इब्न जूज़ी अंदाज़ो लगायो इन जवान जो मगर ख़यालन जो केॾो सख़्त हुयो उन जेको पहिरो किताब लिखियो हो जंहिंजो नालो हो तलबीस इब्लीस पहिरो किताब कंहिंजो हाफ़िज़ इब्न जूज़ी रहमतुल्लाह ताला अलैह जो पहिरो किताब लिखियो है तलबीस इब्लीस उन जो मौज़ू बनाई त हे पीर केर थींदा आहिनि तवज्जो हे पीर केर थींदा आहिनि एॾो वॾो मुहद्दिस कीअं बणियो आहे एॾो वॾो मुहद्दिस बणिजी चुको आहे एॾो वॾो आशिक़ बि रही चुको आहे लेकिन बाद में बणियो आहे छो त जब तक बिके न थे कोई पूछता न था है मेरे मुर्शिद तूने खरीद कर अनमोल कर दिया सॼी ज़िंदगी किताब पढ़ंदो रहो शायर वांगे बस जुमलो नथो चवां थोड़ो सख्त जुमलो आहे छो त उन बुज़ुर्ग कुझु ॾुखिया लफ़्ज़ चया आहिनि जेतिरो बि इल्मु हुजे मगर जेसिताईं कंहिं कामिल जी निगाह न थींदी आहे तेसिताईं इल्मु हक़ीक़त वारो नफ़ो कोन ॾींदो आहे
इब्ने जुज़ी जेड़ो जवान जे लिखियो पांजे किताब तलबीस इब्लीस में पीर के रुथी दाहन छाजी विलायता मुजा दोस्त अजीज सख्त कलमात लिखा थे पूरो किताब लिखो थे मां तवील न तो वन्या जने किताब लिखे उन वक्त में सैयदना अब्दुल कादिर जीलानी जी उम्र नढड़े बारन वारिया सुभान अल्लाह केतरी उमरा जे नढड़ा बार दिसो था पिया नढड़ा ने बारन वारी उमरा सैयदना अब्दुल कादिर जीलानी जी कहे भर में अची सैयदना अब्दुल कादिर जीलानी जी गाल कई त अहड़ो जवाना आहे त मासूम बारड़ो पर जे जंगल में तो हले त बारड़ा उनखे दिसी पाण ही जाने जिक्र जो लोलियो शुरू करे था सुभान अल्लाह बगदाद जी तारीख तो पढ़ो सैयदना अब्दुल कादिर जीलानी जी सीरत मुबारक पढ़ो तो सही पाण अक्सर रांद में न निकरंदा होया जॾहिं न ॿार घणो चवंदा हा यार इएं छो थो करी असां सां बि थोरो खेॾ सुनो अब्दुल कादिर जीलानी जो निकरंदो हुयो त बचड़ा उनखे ॾिसण सां उन जे ज़ुबान ते ला इलाहा इल्लल्लाह जो लोलियूं जारी थी वियूं इहाई त निशानी है अल्लाह जे आशिक जी रसूलुल्लाह जे उन दीवाने जी निशानियां तन जे चेहरे ते नजर पवे अल्लाह याद अची वने पक समझने जे दिल में यार जी याद मौजूद सुभान अल्लाह जे जे दिसण सा मालिक याद अचे अजीजाने मन कहीं अचे अब्बास नाले एकड़ो शख्स जे जे इब्न जोज़ी के चयो तो त किताब लिखी छडियो आ तलबीस इब्लीस चवी तो त पीर कुछ भी नाहिन मुखे पीर जी त खबर काने पर बगदाद में एकड़ो नंढड़ो अब्दुल कादिर नाले बचड़ो आ छा तोखे बुधाया उनके नंढड़े लाकू मां सुञाणा तो उनके नंढड़े लाकू मां सुञाणा तो अज ओहो जवान थी चुको आ अज ओहो दुनिया के इए फैज़ दई वंडे रहियो आ अज उन जो एतरो अल्लाह मकाम कयो आ जो निगाह तो करे त दुनिया के दीवानो करे तो छडे ए इब्ने जोज़ी तू चवी तो त पीर कुछ भी नाहिन मां बचपन का पीरन जे पीर के सुञाणा तो उन शख्स जो नालो अब्बास आ ओ चवे तो हिकड़ो दफो मूसा हल अगर तोखे सवाल करणो हली अब्दुल कादिर जीलानी खां कर पटको बधी तैयार थी निकरंदो आ काडे वींदो आ इब्ने जोज़ी जो सैयदना अब्दुल कादिर जीलानी खां सवाल करण जे नियत सां वींदो आ सोने अब्दुल कादिर जीलानी जी महफिल बर्फा लगी पई आ सैयदना अब्दुल कादिर जीलानी जीअं खुतबो ॾियण शुरू कयो क़ुरान करीम जी हिकड़ी आयत पढ़ी करे हिकड़ो उन जो तफसीर बयान कयो जे उलमा हिकड़े खे चयो इहो फलाणो तफसीर आ ॿियो बयान कयो इहो फलाणो तफसीर आ टियों बयान कयो इहो फलाणो तफसीर आ 11 तफसीर बयान कया सुने अब्दुल कादिर जीलानी हिक ॿिए खे उलमा चवंदा रहिया हे फलाणो जॾहिं 12 नंबर खां सैयदना अब्दुल कादिर जीलानी शुरू थियो जॾहिं 40 नंबर तफसीर करण ते पहुतो त इब्ने जोज़ी बेहाल थी वियो जज़्ब जी कैफियत तारी थी वई जज़्बे में अची वियो पंहिंजा कपड़ा फाड़न लॻो कपड़ा फाड़े दाह करे चे ओ अब्दुल कादिर ही छा है सुने अब्दुल कादिर निहारे जवाब ॾिनो ऐं इब्ने जोज़ी जेको तू ॾिसी रहियो हई इहो त काला अञा सब्र कर हाल अॻियां सुभान अल्लाह पाण फरमाई ही जेको तो बुधो आ यो त काला माना हे रसूलुल्लाह जो फरमान हे जेके तो 40 तफसीर बुधा हे रसूलुल्लाह जो फरमान अञा हाल अॻियां बस देर इहा हुई जीअं जो महबूब सुभानी जी निगाह थी वई त जेको किताब पियो लिखे त पीर छा थींदा आहिनि उते जो उते निगाहे वली में ये तस्वीर देखी बदलती करोड़ों की तकदीर देखी अज़ीज़ाने मन अल्लाह तबारक व तआला जे इन महबूब बांधड़े ते मुझे मुस्तफा जे बचड़े ते अल्लाह जो केतरो करम वडो दुनिया जो बुजुर्ग थी गुजरियो हजरत काके रहमतुल्लाह अलैहि
हज़रत इब्न जूज़ी जो त नालो आम उलमा ॿुधो आहे, पर हिन बुज़ुर्ग जो नालो अलाए ॿुधो अथव अलाए न ॿुधो अथव। हज़रत काकेस रहमतुल्लाहि ताला अलैहि उन मक़ाम ते फ़ाइज़ हुया जंहिं मक़ाम ते उन वक़्त सदन जा 17 मुल्कनि जा बादशाह मुरीद हुया। घणनि मुल्कनि जा नाला यादि कंदा जो। बुज़ुर्ग जो नालो हज़रत काकेस रहमतुल्लाहि ताला अलैहि 17 मुल्कनि जा बादशाह हज़रत काकेस जा मुरीद हुया। सैयदना अब्दुल कादिर जीलानी अञा बगदाद जे गलिन में खेॾंदो आहे। उन हज़रत काकेस जो अचण थियो आहे बगदाद जे कंहिं इलाइक़े में। पाण को प्रोग्राम करे रहिया आहिनि, प्रोग्राम मां मुराद दरसे क़ुरान ॾेई रहिया आहिनि या दरसे हदीस ॾेई रहिया आहिनि। अॻे जेके जवान हूंदा हुआ न पीर हूंदा हुया, रुॻी पीर न हूंदा हुया, पर जिथे वेंदा हुया क़ाल अल्लाह व क़ाल रसूल गॾु खणी वेंदा हुया। मख़लूक़ ख़ुदा खे रुॻी हिन निगाह सां न, हिन निगाह सां गॾु हिन निगाह सां बि नवाज़े छॾींदा हुया। अहिड़ो नवाज़े छॾींदा हुया जो हिकिड़ो नौजवान हुयो सैयदना अब्दुल कादिर जीलानी जो ग़ालिबन मुरीद हुयो। उनखे ज़ाल जंहिंसां हू शादी करणु पियो चाहे उन्हनि मुतालबो कयो त जेसि ताईं मां हाफ़िज़ क़ुरान आहियां, जेसीं तूं हाफ़िज़ क़ुरान न थींदे तेसि ताईं मां तोसां शादी न कंदुमि। उमिरि जो वॾो थी वियो, चई हाणे हींअर मां हाफ़िज़ क़ुरान कॾहिं थींदुसि, कॾहिं क़ुरान यादि कंदुसि। कंहिं चयसि त ॻाल्हि ॿुध, हूअं कमु कोन थींदे, हलियो वञ सुहिणे अब्दुल कादिर जीलानीअ जे दरबार में वञी धरणो हणी वेही रहो। हुन पीरनि जे पीर खे अल्लाह उहो कुझु ॾिनो आहे जेको ईंदो आहे कॾहिं बि ख़ाली कोन मोटंदो आहे। राति जो रोई धरणो हणी वेही थो रहे त मुंहिंजा साईं मूंखे निगाह कयो त मां क़ुरान करीम जो हाफ़िज़ बणिजी वञा, वरना मुंहिंजी ज़ाल मूंसां शादी नथी करे। उहा चए थी सॼी ज़िंदगी तुंहिंजो इंतज़ारु कंदसि मगर शादी तॾहिं कंदसि जॾहिं तूं क़ुरान करीम जो हाफ़िज़ थींदे। हाणे मां कॾहिं हाफ़िज़ थींदुसि। अख सालगी मुंहिंजे दिलबर दस्तगीर सैयदना अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाहि ताला अलैहि उनके ख्वाब में दीदार करे फरमायो सुबह जो फजर जी नमाज खबे पासे बीही पढ़ जा। जेॾी महिल सुहिणे महबूबे सुभानी नमाज पढ़ाया, नमाज पढ़ी सॼे पासे अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह हीअं जो निगाह कयो त जेके बीठा हड़ई आलिमे दीन बणिजी विया। हीअं जो अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह चयो त जेके खबे पासे बीठा हिकिड़े जे करे सभई हाफ़िज़ क़ुरान बणिजी। ऐं मुंहिंजा दोस्त ही अल्लाह जा सालिह बाना, उन्हनि खे अल्लाह ताला एतिरी ताक़त अता फरमाई आहे। लेकिन अञा हिकिड़ी ॻाल्हि करे मां पोइ संदन जे सीरत ते पुठियां मोटंदुसि। हज़रत काकेस रहमतुल्लाहि ताला अलैहि बगदाद में आया आहिनि, बगदाद में दरसे क़ुरान ॾियनि था। सैयदना अब्दुल कादिर जीलानी नंढड़ी उमिरि वारा आहिनि, दुनिया जे नज़र में ॿार आहिनि। पाण बि वञी करे महफ़िल जे कुंड में वेही था रहनि परे परे। हेॾा हज़रत काकेस रहमतुल्लाहि ताला अलैहि जेॾी महिल ॾिठो त जवान जे कुंड में वेठो आहे, पाण सॾु था कनि ओ कुंड में वेहण वारा नंढड़ा उथी बीह। तवज्जो, ओ कुंड में बीहण वारा नंढड़ा उथी बीह। सैयदना अब्दुल कादिर जीलानी उथी बीठा, पाण फरमायो ॿाहिरि निकिरी वञ। तवज्जो, छा फरमायो? ॿाहिरि निकिरी वञ। सैयदना अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह अलैहि कंधड़ो हेठि करे ॿाहिरि निकिरी वियो। कुझु मिंट गुज़रिया, वरी पाण अचे ॿीअ कुंड में हेठि कंधो करे वेठा। वरी हज़रत काकेस रहमतुल्लाह अलैहि आवाज़ ॾिनो, ओ ॿीअ कुंड में लिकी वेहण वारा उथी बीह। सैयदना अब्दुल कादिर जीलानी उथी बीठा, चवे थो ॿाहिरि निकिरी वञ। सैयदना अब्दुल कादिर जीलानी ॿाहिरि निकिरी वियो। गौर सां मुंहिंजा दोस्त थोरो दिलि खे संभाले वेहिजा। कुझु मिंटनि खां बाद जॾहिं टियों दफ़ो सैयदना अब्दुल कादिर जीलानी मोटी आया, हज़रत काकेस रहमतुल्लाहि ताला अलैहि सॾु थो करे, ओ कुंड में टियों दफ़ो मोटी अचण वारा उथी बीह। सॼो मजमूओ कावड़ में ॻाढ़ो थी वियो। हे कहिड़ो ॿार ज़िद्दी आहे जंहिंखे असांजो मुर्शिद बार बार चवे थो निकिरी वञ, हो वञे थो वरी थो अचे, वञे थो वरी थो अचे। सॼी जमायत काविड़जी वई आहे। हज़रत काकेस रहमतुल्लाह अलैहि टियों दफ़ो चवे थो, जॾहिं सुहिणो महबूब सुभानी उथी बीठो, पाण फरमाइनि था शहज़ादा हेॾे हली आ।
टियों दफ़ो फरमायो ओ शहज़ादा हेॾे हलिया महबूब सुबहानी नंढड़ी उम्र वारा ॿारड़ा हन दुनिया जी नज़र में ॿारड़ा पाण पंहिंजे ग़ुलामनि खे फरमायो देर न कयो हिन मुंहिंजे कुर्सीअ खे हेॾे कयो तवजह कयो हिन मुंहिंजे कुर्सीअ खे हेॾे कयो जंहिं कुर्सीअ ते पाण वेठा हुया हज़रत काकेस रहमतुल्लाह तआला अलैह जंहिं कुर्सीअ ते वेही करे दर्से क़ुरान ॾेई रहिया हुया या क़ाल अल्लाह दर्से हदीस ॾेई वक़ाल रसूल दर्से हदीस पढ़ाए रहिया हुया पाण न कुर्सीअ खे हेॾे कराए जीअं सैयदना अब्दुल कादिर जीलानी आयो पाण फरमाए शहज़ादा हिन कुर्सीअ ते वेह सुभान अल्लाह छाते वेह हिन कुर्सीअ ते वेह सैयदना अब्दुल कादिर जीलानी ॾिसण में त नंढड़ो हुयो पर हुयो त ॼमंदे ॼाम न हुयो त ॼमंदे ॼाम न अंबड़ जे पेट मां निकिरण सां जेके ख़बर पवे त रमज़ान जे महीने में आयो हां जीजल जे जिस्म मां निकिरण सां ख़बर पवे त रोज़ेदार थी आयो हां रमज़ान जो रोज़ो आहे रोज़ो रखे थो इफ़्तारी सहरी उलमा खां ॿुधो मां उहे ॻाल्हियूं नथो दोहराइण चाहियां जेके तव्हां रोज़ ॿुधंदा आहियो लेकिन मुंहिंजा दोस्त अज़ीज़ उन्हनि मासूम नंढड़े ईअं कोन चयो त ऐं हज़रत काकेस तव्हां मूंखे पंहिंजे कुर्सीअ ते छो था वेहारियो चयो ॿाहिरि निकिरी वियो वरी मोटी आयो वरी वञ वरी अच वरी वञ वरी अच हेॾे अचो हलियो आयो कुर्सीअ ते वेही रहियो जेॾी महिल सैयदना अब्दुल कादिर जीलानी नंढड़ी उम्र में कुर्सीअ ते वेठो जमायत जा कन ॻाढ़ा थी विया पंहिंजे मुर्शिद खे चयो सोना ए ॿार क्या गारो हर हर ॿाहिरि पिया कढो हिकिड़ो दफ़ो कढियव ॿियो दफ़ो कढियव टियों दफ़ो कढियव वरी वरी मोटी आयो वरी हींअर तव्हां उनखे कुर्सीअ ते वेहारियो आहे पाण ॿी तकरीर था कयो माजरा छा आहे हज़रत काकेस रहमतुल्लाह तआला अलैह जेके जुमला चया उहे जुमला गौर सां ॿुधो पाण फरमाइनि था हिन नौजवान बचड़े खे हिन मासूम बचड़े खे बार बार ॿाहिरि इन करे पे चयुमि त वञ वरी अची रहियो हो तव्हांखे ॾेखारणु पे चाहियुमि हिकिड़ो दफ़ो चवां थो सभई ख़्याल कोन कंदो कुझु माण्हू ॾिसंदा जॾहिं ॿियो दफ़ो चवंदुसि अञा कुझु ॾिसंदा जॾहिं टियों दफ़ो चवंदुसि घणा ॾिसंदा पर पोइ बि जेके मुंहुं में गुम हूंदा सॼड़ो करे कुर्सीअ ते वेहारींदुसि सभई ॾिसी बसि कंदा जॾहिं सभिनी ॾिसी बसि कयो पाण फरमाइनि था ओ ॾिसण वारो हाणे जेकॾहिं मूंखां पुछण था चाहियो त ही जवान केरु आहे हिनखे हिन जॻह ते छो वेहारियो वियो आहे त मां तव्हांखे ॿुधाइण थो चाहियां मां त दुनिया छॾण वारो हां मुंहिंजी ज़िंदगीअ जा बाक़ी चंद लम्हात बचा आहिनि पर हिन मासूम खे चङी तरह निहारजो हिन मासूम खे चङी तरह सुञाणजो मुंहिंजे वञण खां बाद जॾहिं नौजवान जवानीअ जे भूप उरूज में ईंदो हिन मिंबर रसूल ते वेहंदो मिंबर रसूल ते वेही करे हे जवान ऐलान कंदो क़दमी हाज़िही अला रग़बत कुल वली सुभान अल्लाह ही उहो जवान जेको मिंबर रसूल ते वेही ऐलान कंदो त मां अब्दुल कादिर जीलानी जो कदम हर वली जे मथां आहे इन जवान खे 3 दफ़ा ॿाहिरि मोकिलण ऐं सॾण में इहो राज़ हुयो तव्हांखे ॿुधाइण पे चाहियुमि त चङी तरह सुञाणजो हिन जवान मां हथ न कढिजो ही रब जो बि दादलो आहे त मुंहिंजे मुस्तफ़ा जो बि दादलो आहे सैयदना अब्दुल कादिर जीलानी जी यारी करण वारा महबूब सुबहानी जी इहा ज़ात आहे उनखे अल्लाह जे तरफ़ खां एतिरो मक़ाम ऐं इज़त मिलियल आहे मुंहिंजो टाइम ख़बर अथव ज़ोरीअ ख़त्म थी वेंदो आहे बाक़ी 10 मिंट मूंखे ॾियो लेकिन मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अञा मां थोरो अॻिते वधण थो चाहियां उन सैयदना अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह तआला अलैह जे ज़ात जे तरफ़ अचण थो चाहियां जॾहिं सैयदना अब्दुल कादिर जीलानी हर उलमा खां हिकु ॿुधण वारो 1000 दफ़ा ॿुधी चुको आहे त जॾहिं मुंहिंजा दोस्त महबूब सुभानी तालीम ला वञनि पिया अमर संदन जे जुबे में पैसा सिबिया हुया लेकिन उन खां अॻी ॻाल्हि केरु ॿुधाइण लाइ छो तयारु कोन्हे त महबूब सुभानी उन मक़ाम ते अॻे ई पहुची चुका हुया संदन जो बाबा साईं बचपन में दुनिया छॾे चुको हुयो सैयद
सैयदना अब्दुल कादिर जीलानी उन मकाम ते पहुंची चुका होया जो जमीन में हर कहण जेला वया तो ओहो हर हलाइण वारो जेको दांत होया ओहे दांत भी गाल्हाइन पया ए अब्दुल कादिर दुनिया जे आदो राज जाहिर छो नथो करी तू हिन कम जे लन आयो हई तुझो तकम यार तोखे अलग बुधाए छडियो सुभान अल्लाह जानवर जैसा गालाइंदा होया गालाइन बिछोन सैयदना अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाहि तआला अलैह अन्या तकरीर करण शुरू न कई हजरत जुनैद बगदादी जी तारीख ॾिसो हजरत महबूब सुबहानी जी तारीख ॾिसो इहे ॿई उहे जवान हन जन तकरीर तॾहिं शुरू कई जॾहिं मुस्तफ़ा हुकुम फरमायो सुभान अल्लाह हजरत जुनैद बगदादी बुधो थव हजरत जुनैद बगदादी जो मुर्शिद हजरत सरी सकती रहमतुल्लाहि तआला अलैह जेको संदन जो मामो जानी भी हुयो जॾहिं पाण उन मंज़िल ते उनखे फाइज़ फरमायो हजरत जुनैद बगदादी ते निगाह फरमायो पाण फरमायो बचड़ा छो नथो तकरीर करी फाइज़ नसीहत छो नथो करी जवाब तो दे मुंहिंजा सुहिणा मुर्शिद मुंहिंजा मामा साईं मां जुनैद खे हया थो अचे डपु थो लॻे त का कमी कोताही न थी वञे हिकिड़ी राति थी आहे मदीने जो मीर आयो आहे हजरत जुनैद बगदादी ॾे निहारे फरमाइनि था ऐ जुनैद तकरीर छो नथो करी वाइज़ो नसीहत छो नथो करी जी मुंहिंजा आका कंदुसि मुंहिंजे महबूब हुकुम फरमाए जुनैद वाइज़ो नसीहत कर जुनैद इकरार थो करे महबूब हलिया वया अख खुली वई जीअं जुनैद जी अख खुली दिल में ख्याल आयो त मुंहिंजो मुर्शिद हजरत सरी सकती रहमतुल्लाहि तआला अलैह कदहीं भी कोन बुधायो थई त मुखे मदीने वारे मीर दीदार करायो आ अज त मुखे हुजूर दीदार भी करायो आ हुजूर हुकुम भी फरमायो आ अज सुबह जो पांजे मुर्शिद के आजमाइंदुस असा के भी शौक होंदो आ न थोड़ा बटे डी तहज्जुद पढ़ियोसी रात जो निंद्र में डिठोसी त मां उडामा थो पियो सुबह ते अची चादर वेड़े चोसी मां ताला केडो बड़ो पीर थी वियो हां रात मां ख्वाब में उडामी वियो हां अरे खुदा जा बाना यो ख्वाब में उडामण आसमान ताईं पहुचण इहा अंजा इश्क जो पहिरो ढाकड़ो आ उडामण वडी गाल काने का उडामदी त झिरकी बाहे उडामदो त गेरो बाहे उडामदो त काऊ भी आहे जेकॾहिं उडामण थे विलायत जी फाइनल चइजे हा या पाणी जे मथो मुसल्लो विछाए नमाज पढ़ण के मुंहिंजा दोस्त विलायत जी फाइनल चइजे हा त पोइ कख पन सभई पाणी जे मथो था पिया घुमन इहे सभई वली हन खबरदार थी उडामण नंढड़ी शइ आ पाणी जे मथो मुसल्लो विछाइण नंढड़ी शइ आ वॾी शइ कहिड़ी आ हा दोस्त उहा दिल जंहिं दिल मां अल्लाह जो खौफ निकिरी चुको हुजे उहा दिल जंहिं दिल मां रसूलुल्लाह जी मोहब्बत निकिरी चुकी हुजे उन ते निगाह कर उन के निगाह करण सां उन जे दिल में रोशनी पैदा थे अल्लाह जो आशिक बणजी वञे रसूलुल्लाह जो दीवानो बणजी वञे विलायत इन शइ जो सुभान अल्लाह वैरान घर के आबाद कर उडामण विलायत न चइबी आहे मता तू चई त मूं 5 तस्बीह ज़िक्र जो कई रात उडामा पियो हाणे मां वॾो थोड़ो पाण खे सब्र में रखजा थोड़ो बर्दाश्त धार जा मौलाना साहब मता ज़िक्र जो 2 तस्बीह करी हिकिड़ो लतीफ़ो तह करी ऐं होश खां निकिरी वञी पंहिंजे पाण खे होश में रखजा पर माफ़ कजो जेकॾहिं का कमी कोताही थी हुजे त महार्ज पे कयो हज़रत जुनैद बगदादी छो त शैतान इन्हनि जवाननि खे कोन थो जरे मूं जहिड़ो मुलड़ो तोड़ खे ख़ुदा ॼाणे हज़रत जुनैद बगदादी जे दिल में ख्याल आयो सुबह थे सोहणे सरी सकती रहमतुल्लाह अलैह पंहिंजे मुर्शिद खे अर्ज़ कंदुम त मुंहिंजा साईं मूंखे त दर्शन थी विया तव्हांखे दर्शन भी कोन थियो आहे उनखे कहिड़ी ख़बर त दर्शन थियो ई यार जे करे आहे सुभान अल्लाह अजीज़ान मन याद रखी छड़जा मुझा दोस्त अजीज कहाँ मिला मुर्शिद में जे करे तोखे ऐब नजर आया कहाँ मिला मुर्शिद में रस्मी पीर में न याद रखी छड़जा कहाँ मिला मुर्शिद में जे करे तोखे कमी कोताही नजर आई ते तुझे नजर जो कसूर आ मां तवीर न थो वञा अल्लाह ताला मुआफ़ फरमाए कमी कोताही का हजरत जुनैद बगदादी सुबह जो सवेल आयो आ फजर जी नमाज जो वुज़ू करे सती सिफ़ में बीही रहियो आहे हूअ पहिरीं सिफ़ में बीहंदो आहे अॼु सतीं सिफ़ में बीठो आहे हज़रत सरी सकती रहमतुल्लाह तआला अलैह पाण नमाज पढ़ाए बस कयूं दुआ घुरी बस कयूं कंदड़ो मथे खणी फरमायो जुनैद खे ॾेया हज़रत जुनैद आयो भर में अची वेठो पाण फरमायो जुनैद
वाइज़ो नसीहत कर। हज़रत जुनैद निहारण लगो, वरी पाण 2 मिंट तवक्कुफ़ फरमाए कंधो हेठि करे फरमायो जुनैद वाइज़ कर। वरी जुनैद निहारण लगो कि बिलाज छो भला सख्ती था कयो। जेॾी महिल टियों दफ़ो जुनैद निहारियो त हज़रत सरी सकती रहमतुल्लाह अलैह फरमायो जुनैद ज़िद छो तो करी, रात यार सां वाइदो करे आयो हुई, हींअर तकरीर शुरू छो नथो करी। जेडी मल हज़रत सरी सकती रहमतुल्लाह तआला अलैह ये फरमायो कि हज़रत जुनैद जे मथा अजीब कैफियत तारी थी वई। कदम बोसी करे चवे तो मुझा आका तवा के खबर छा त रात मुखे महबूबन दीदार करायो आ, तवा के खबर छा त महबूबन दीदार करायो आ। मुर्शिद कामिल जो जवाब बुधो। हज़रत सरी सकती रहमतुल्लाह तआला अलैह फरमायो ओ जुनैद कल रात यार जे दरबार में वञण थियो, रहमत इलाही जो दीदार थियो। मूं मालिकन के अर्ज कयो हो मौला मुझा मौला महबूब जो जॾहिं भी असां जे वेढ़े दे वरण थे त महबूबन के असां जो अर्जणो आ। मौला महबूबन के हुक्म कजो, असां अर्जणो था कयूं त महबूबन के हुक्म दीजो त जुनैद के चवन त वाइज़ो नसीहत करे। मूं मालिक के चयो हो, मालिकन महबूबन के चयो, महबूबन तो के चयो तॾहिं त सुबुह खां वठी ख़याल पचाए रहियो हई। छा चवां कहिड़ी करे करे अंदर फाटंदो आहे पंहिंजे दोस्त पंहिंजे हाल खे ॾिसी करे। ऐं मुंहिंजा दोस्त जीअं न को नईअ मां थोरी दौलत हासिल कंदो आहे त बसि पोइ कांच जा पंहिंजा ज़मीन ते गेले पियो हलंदो आहे, चवंदा त मां को अबे ॾाॾे खां ज़मीनदार हा। यादि रखो चवंदा न सिंधीअ में त जेको पंहिंजो असली ख़ानदानी हूंदो भले ग़रीब थी वञे तॾहिं बि उनजो लक्षण ख़ानदानी ख़तमु न थींदो। जेको न हीअ हेॾो हेॾो वारे माल ते मुड़ुसु माण्हू थींदो आहे, भले अरबपति थी वञे पर उनजो ॻाल्हाइण उनजो हलण हुनजो अंदाज़ ॿुधाईंदो त हा हे अदो हू आहे जेको कल्ह लठ भञी यतीमनि जा पैसा खाई हिते पहुतो आहे। त यादि रखो मुंहिंजा दोस्तो जेको साहिबे विलायत हूंदो आहे उनजो अंदाज़ निरालो हूंदो आहे, छो त उनजो कनेक्शन पीरनि जे पीर सां हूंदो आहे, पंहिंजे मुर्शिद सां हूंदो आहे। उन मुर्शिद जे तवस्सुल सां उनजो कनेक्शन पीरनि जे पीर सां हूंदो आहे। ऐं जंहिंजो कनेक्शन पीरनि जे पीर सां हूंदो आहे उनजो कनेक्शन मदीने जे मीर सां हूंदो आहे। जंहिंजो कनेक्शन मदीने जे मीर सां हूंदो आहे उनजो कनेक्शन रब्बे ज़ुल जलाल जे ज़ात सां हूंदो आहे। जंहिंजो अल्लाह जे ज़ात सां कनेक्शन हूंदो आहे उहो ज़ाहिर बा ख़ल्क़ हूंदो आहे, बातिन बा ख़ुदा हूंदो आहे, ज़ाहिर बा फ़र्श हूंदो आहे, बातिन बा अर्श हूंदो आहे। दुनिया ॾिसंदी असां सां गॾु हूंदो उन्हनि सां गॾु पर उनजी दिलि पंहिंजे यार जे दरबार में। मूं जहिड़े मुल्ले खे नज़र अचे या न अचे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ लेकिन हूंदो पंहिंजे यार सां गॾु आहे। त मां अर्ज़ पे कयो त जंहिं वक़्त में माफ़ कजो मां तव्हांजो ज़्यादा टाइम वठी वियुसि, सब बंद करे छॾियो। महबूबे सुबहानीअ खे जी जल अमड़ कुर्ते में 40 अशरफिया दिरहम दीनार सिबिया। अकुल खां कम वठी जवाब ॾिजो। हिक माउ जे हैसियत में अकुल खे यादो आणियो, हिक माउ जे हैसियत में बचिड़े खे ईअं चवणु घुरिजे हा ओ मुंहिंजा पुट हे क़ीमती अशरफियूं या क़ीमती दिरहम दीनार तुंहिंजे कुर्ते में बंदि कया अथमि, हिननि खे संभाले रखजा। मता रस्ते में चोर अचन, मता रस्ते में धाड़ेल अचन, कैसा बास जान कैसा गाल न कजा, मुंह लिकाए सिबियाहन तू भी इन्हनि खे लिकाए रखजा। अकुल में ईअं चवणु घुरिजे हा या न? जवाब ॾियो त मां अॻिते हलां। बाबा जॾहिं बचिड़े खे माउ मोकिलींदी आहे या पीउ पुट ॻाल्हि ॿुध हे जेका पैसा ॾेई थो न हे लिकाए रखिजा, मूं सिबिया थी लिकाए इन करे ॿुधाइजां कंहिंखे न का अहिड़ी महल अचे त हथ ॾेई हीअं कजां। अकुल वारो ईअं करे रहियो आहे लेकिन महबूबे सुबहानीअ जी अम्मा ईअं नथी चए त मुंहिंजा बचिड़ा पैसनि खे लिकाइजा, अचो इबादात जे मथां। हिकु अमड़ ईअं चवे हा ओ अब्दुल कादिर जीलानी रस्ते में किथे निमाज़ कज़ा न कजां। अमड़ ईअं चवे हा
अमड़ इए भी न थी जे अमड़ इए चवे ओ अब्दुल कादिर जीलानी रस्ते में जे कदे के मानू अचन उनन के खैरात ॾिजा अमड़ इए भी न थी चवे अमड़ चवे थी बचड़ा रस्ते में कूड़ न ॻाल्हाए जा तवज्जो मुंहिंजा दोस्तो उहा अमड़ ॾिसी रही आ उहा अमड़ ॾिसी रही आ त जंहिं रस्ते सां मुंहिंजो बचड़ो वञी रहियो आ उन रस्ते में चोरनि जो टोलो ईंदो उहो चोरनि जो टोलो धाड़ेलनि जो हूंदो मुंहिंजे बचड़े के नजर अंदाज कंदो मुंहिंजा बचड़ा कूड़ न हणजा हो चवंदा त हिन वटि कुझु बि न आहे तूं चइजां त मूं वटि सभु कुझु आहे पोइ कढी ॾेखारण तुंहिंजो कमु आहे हथड़ो हीअं कंदे इन हथड़े जे बरकत सां हुननि जे दिलि जे पर्दे खे हटाइण मुंहिंजे करीम रब जे ज़ात जो कमु आहे महबूब सुभानी कादे पे जवाब दियो अञा तैलीम पिराइण ला पियो वञे जैसा दांत ॻाल्हाइनि जैसा बकरियूं ॻाल्हाइनि जैसा वणनि जा पखी ॻाल्हाइनि उनखे अमड़ कादे पई मोकिले जवाब ॾियो छो दीन जे इल्म लाइ जवाब ॾियो कादे पई मोकिले ओ पीर साहब अॼु तूं थो चवीं त मां पीर हा मुंहिंजो बचड़ो पीर आहे उनखे मौलवी थियण जी कहिड़ी ज़रूरत आहे उनखे क़ुरान जो हाफ़िज़ थियण जी कहिड़ी ज़रूरत आहे भुलियल आहीं महबूब सुभानी जो दीवानो उहो चवंदो त मुंहिंजो बचड़ो दीन जे इल्म सां ईअं सींगारियल हुजे जीअं अॼु कीरनि हुज़ूर जे यारीअ में पिंडाल खे सींगारे सुभान अल्लाह अज़ीज़ाने मन मां ॻाल्हि त सम्झ में अचे वेई न जंहिंजी मां इन मक़ाम ते पहुतल आहे जंहिंजी मां इन मक़ाम ते पहुतल आहे जो जीजल अमड़ मोकिलण खां पहिरीं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ॾिसी रही आहे त रस्ते में मुंहिंजे बचड़े जे आॾो छा छा थियण वारो आहे कहिड़ो मामिलो अचण वारो आहे जंहिंजी अमड़ इन मक़ाम ते पहुतल आहे ॿुधाए त हुनजे बचड़े खे रब कहिड़ो मक़ाम जीजल अम्मा सैयदना अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह तआला अलैहि जी जीजल अमड़ छो त मुंहिंजा दोस्त यादि रखो जंहिं सले खे पाणी मिठो ॾींदासीं त उन जो पितो मिठो निकिरंदो या कड़ो निकिरंदो जवाब ॾियो तव्हां असां केॾा दीन जे मामले में पंहिंजे पाण खे अजनबी सम्झंदा हो पिते वल खे पाणी ॾींदासीं ज़हर जो उम्मीद रखंदासीं त हिन मां पिता मिठा निकिरंदा ओ भुलियल तूं कीअं थो उम्मीद रखी वल खे ज़हर जो पाणी कीअं ॾींदासीं रुश्वत जो पैसो बचनि खे खाराईंदासीं हराम जो पैसो बचनि खे खाराईंदासीं ग़रीबनि जो हक़ गज़ब करे बचनि खे खाराईंदासीं ज़ुल्म ज़्यादतियूं करे बचनि खे खाराईंदासीं पोइ यादि रखी छॾिजां जॾहिं तूं ज़ुल्मनि जी इंतिहा कंदे ग़रीबनि जो हक़ खाईंदे मिस्कीननि मारवड़नि जूं ज़कातूं खाईंदे ऐं चवंदे त मां वॾेरो थियां पंहिंजे बचड़नि खे खारायां पोइ इहे तुंहिंजा बचड़ा अॻिते हली करे वलीअ कोन थींदा नेक सालिह कोन थींदा इहे तुंहिंजा बचड़ा छो त जन जे रगुनि में तूं ज़हर पे थो भरी त उन्हनि मां पितो वरी मिठो कीअं निकिरंदो उहे त चवंदा त ॾाची ॾह त तोॾी 13 हणी ॾेखारींदी अगरि तूं चाहीं थो त तुंहिंजो बच्चो अल्लाह जो आशिक़ थिए अगरि चाहीं थो त तुंहिंजो बच्चो रसूलुल्लाह जो दीवानो थिए त बचपन खां पंहिंजे बचड़े खे हलाल जी रोज़ी खारा हलाल जी रोज़ी खारा रसूलुल्लाह जे दरबार में हल ओ मुंहिंजा मिस्कीन मारवड़ो ख़ुदा जो कसम तव्हांखे करोड़े 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 मुबारकूं आहिनि राति ॾींहुं महिनत था कयो राति ॾींहुं मज़दूरी था कयो मथे ते तगारियूं खणी बच्चा था थियो राति ॾींहुं कॾहिं गाॾो हलाए बचड़ा था थियो महशर जे मैदान में सुरखुरू हूंदो हशर जे मैदान में हुज़ूर जाॾो मुरकंदो कंधु हेठि कोन कंदो छो कंधु हेठि कयो चवंदो मुंहिंजा मौला सॼो ॾींहुं महिनत कईसीं बेशक निमाज़ुनि में कमी कोताही कईसीं रोज़नि में कमी कोताही थी पर मुंहिंजा मौला कंहिंजो हक़ कोन खाधोसीं कंहिंसां नाइंसाफ़ी कोन कईसीं कंहिंसां ज़ुल्म ज़्यादती कोन कईसीं बच्चनि खे हराम कोन खारायोसीं बच्चनि खे रुश्वत कोन खाराईसीं या रसूल अल्लाह असां महिनत करे खारायो रब चवंदो मुंहिंजा महबूब दुनिया में इन्हनि खे थोरो ॾिनमि कॾहिं शिकायत कान कयूं अॼु जे इन्हनि जा थोरा अमल आहिनि त मां बि शिकायत नथो कयां जन्नत जो दर खोलियो दीवाना जन्नत में परवाह नाहे जेकॾहिं ग़रीबी हालात परवाह नाहे नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो दुआ कंहिंजी क़बूल कान थींदी आहे उन शख़्स जी क़बूल कान थींदी आहे दुआ जेको हलाल न खाईंदो आहे हराम खाईंदो आहे जेको हराम खाए उन जी दुआ क़बूल न थिए शराब जो हिकिड़ो कतरो घणो हिकिड़ो कतरो अॼुकल्ह अल्लाह ताला रहम फरमाए सदायूं था महबूबे सुभानी जा मुरीद असांखे त हया थियणु घुरिजे असांखे हया थियणु घुरिजे सैयदना अब्दुल कादिर
जीलानी जी यारी गढ़वारो हुजे ऐं महबूब सुभानी जो मुरीद सदाइण वारो हुजे ऐं उहो पंहिंजे बच्चन जी शादिन में या अहिड़े मौके ते या दोस्तन में वेही शराबन जूं महफिलूं ऐं मुसलमान याद रखी छॾ शराब उहो गंदे में गंदी शय आहे जो ज़ुबान ते कतरो पहुचंदो आहे मदीने जो साईं तो फरमाए त 40 ॾींहं उन शख्स जी दुआ ई क़बूल कोन थींदी आहे जंहिंजे ज़ुबान ते शराब पहुचंदो आहे ऐं जेके रात ॾींहं शराब पीअनि था उन्हनि खे ख़ुदा जो मौलवी जो मसलो न आहे याद रखी चल मुंहिंजा दोस्त मता तूं नाराज़ थी मौलवीअ जो कुझु नथो वञे तूं भले जीअं वणे थी कर पर मौलवीअ खे अल्लाह जे दीन ऐं महबूब मदीने वारे मीर जे दीन मजबूर कयो आहे तोखे ॿुधाइण ते मजबूर कयो आहे त ख़ुदा जा बाना पंहिंजी आख़िरत बचा पंहिंजी आख़िरत बचा शराब पीअण सां माण्हू वॾो माण्हू कोन थींदो आहे मुंहिंजा दोस्त भला कपिड़ा पाइण सां वॾो माण्हू कोन थींदो आहे वॾी गाॾीअ में वेहण सां वॾो माण्हू कोन थींदो आहे जेकॾहिं वॾो माण्हू थियणो अथई त हज़रत बिलाल ॾे निहार न की ज़ात ऊची आहे न की रंग सुहिणो आहे न की मिल्कियत वॾी आहे न की हुस्नो जमाल आहे कुझु बि न आहे बसि हिकिड़ी शइ आहे हिन सीने में मुंहिंजे मुस्तफ़ा जो प्यार मौजूदु आहे हुज़ूर जो इश्क मौजूदु आहे हुज़ूर जे इश्क जे करे न बिलाल जे रंग खे ॾिठो वियो न बिलाल जे ख़ानदान खे ॾिठो वियो न बिलाल जे कबीले खे ॾिठो वियो न बिलाल जे इल्म खे ॾिठो वियो न बिलाल जे सूंह खे ॾिठो वियो मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे प्यार जे करे अल्लाह बिलाल खे उहा इज़त ॾिनी जो काबे जे मथां बिलाल जहिड़ो जवान चढ़ी ऐं अज़ान ॾेई ऐं मुंहिंजा मुस्लमान भाउ तोसां साड़ न आहे पर तुंहिंजे ख़ैर ख़्वाही जे लाइ छो त मुंहिंजे मदीने जे साईं फरमायो त जेको न दुआ घुरण महिल मुंहिंजे उम्मत लाइ दुआ नथो घुरे जेको दुआ घुरण महिल मुंहिंजे उम्मत लाइ दुआ नथो घुरे मुंहिंजे मदीने जे साईं फरमायो उन मुंहिंजे उम्मत सां नाजाइज़ी कई उन मुंहिंजे उम्मत सां नाजाइज़ी कई जेकॾहिं न तोखे दुआ क़बूल कराइणी आहे त चवंदो कर मुंहिंजा मौला मुंहिंजे मुस्तफ़ा जी सॼी उम्मत जो ख़ैर हुजे मुंहिंजा मौला मुंहिंजे हुज़ूर जे हिकु हिकु उम्मतीअ जो ख़ैर हुजे तूं ॿियनि जो ख़ैर घुर अल्लाह तुंहिंजो ख़ैर कंदो तूं ॿियनि जी भलाई कर अल्लाह ताला तुंहिंजी भलाई कंदो ख़ासि करे महबूब सुभानी जा मुरीद त सैयदना अब्दुल क़ादिर जीलानी त जवान उहो महबूबन ख़्वाब में ॻाल्हि पे कयमि त महबूबन ख़्वाब में दीदार करायो सोणे सैयदना अब्दुल क़ादिर जीलानी खे रुॻी दीदार न पाण फरमाए बच्चा अब्दुल क़ादिर जी मुंहिंजा आका ज़रा वेझो त अच दिल पर अब्दुल क़ादिर वेझो थो अचे मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा उहा पंहिंजी ज़ुबान मुबारक ॿाहिरि थो कढे जेका इमाम हसन बि चूसी आहे त इमाम हुसैन बि चूसी मुझो महबूब मुस्तफ़ा उहा ज़ुबान मुबारक एक रवायत मुताबिक तो हुजूर पंहिंजो लुआबे दहन यानी ज़ुबान मुबारक हिकु दफ़ो न ॿ दफ़ा न टे दफ़ा न 4 5 6 7 दफ़ा सैयदना अब्दुल क़ादिर जीलानी के मुझे मुस्तफ़ा पंहिंजी ज़ुबान मुबारक चूसाई हाणे कसम तोखे पंहिंजे रब जो जवाब दे जे मुझे मुस्तफ़ा करीम जे लुआबे दहन जो हिकिड़ो ज़रड़ो दुनिया जे कड़े खूह में पवे त क़यामत ताईं उन जहिड़ो मिठो खूह पियो थिए ई कोन्हे जे हुजूर जे लुआबे दहन जो हिकिड़ो ज़रड़ो सहाबीअ जी अखि ज़मीन ते पई हुजे हुजूर उनखे लुआबे दहनो लॻी वञे उहा अखि ईअं रोशन थिए जीअं चोॾींहं जो चंड रोशन थी वञे त जंहिं महबूब सुभानीअ जे मुंहं में 7 दफ़ा मुंहिंजे मुस्तफ़ा जो लुआबे दहन जे उन महबूब सुभानी जो मक़ाम छा हूंदो उन जी इज़त छा हूंदी महबूब सुभानी के मदीने जे ताजदार लुआबे दहन चूसराए फरमाए बच्चा हाणे तुंहिंजे हवाले दीन जी ख़िदमत महबूब वञनि था पोयां अली उल मुर्तज़ा शेर खुदा थो अचे सिलसिलो त ॾिस दोस्त सिलसिलो त ॾिस सोने अब्दुल क़ादिर जीलानी जो सोनो अली उल मुर्तज़ा शेर खुदा थो अचे पाण फरमाई था बच्चा अब्दुल क़ादिर जी मुंहिंजा साईं अली आहे ॾे अॼु तोखे अली बि पंहिंजो वंडड़ो ॾे थो नुबूवत वारो महबूब बि तोखे वंडड़ो ॾेई हाणे विलायत वारो तोखे यार वंडड़ो थो ॾे सोने अब्दुल क़ादिर जीलानी खे सोने शेर खुदा हिकु दफ़ो ॿियो दफ़ो 3 4 5 6 दफ़ा जॾहिं ज़ुबान चूसराई त सोनो अली उल मुर्तज़ा पोइते थियो दिल पर अब्दुल क़ादिर जीलानी अर्ज़ थो करे त मुंहिंजा साईं मुंहिंजे नाना साईं त मूंखे 7 दफ़ा चूसराई आहे शेर खुदा फरमाए थो बचड़ा अब्दुल क़ादिर आका आका है गुलाम गुलाम बराबरी मुनासिब
बराबरी मुनासिब ना है। मां मुस्तफ़ा जो दीवानो हा, मां मुस्तफ़ा जो गुलाम हा। केर तो सदाए जेके मुझो मुस्तफ़ा फरमाए या अली अंत अखी फी दुनिया वल आखिरत। ऐ अली तू मुझो दुनिया में भी भाई तो तू मुझो आखिरत में भी भाई। जे जला हुजूर फरमाए अना मदीनतुल इल्म व अली जुन बाबहा। इल्म जो शहर मां मुस्तफ़ा अली उन जो दरवाजो। जदे अली सुनो लुहाब चुसरण में भी बराबरी न तो करे। ऐ मौलाना साहब तू केड़े वण जी मूड़ी जो मुझे महबूब मुस्तफ़ा सा बराबरी कंदे। खुदा जे वास्ते पंहिंजो ईमान बचा, ईमान बचा। महबूब त महबूबा, महबूब जे कहे दीवाने जी बराबरी भी मौलाना साहब को तो करे सके। सुने अब्दुल कादिर जीलानी जड़ो मां अज दी ते बच्चो न की जणियो न की जणी दी। त ऐ मुंजा दोस्त मुझो टाइम ज्यादा थियो मुके बाहु बदी अर्जो का मुके माफ कजो। बस यो अर्ज कयम त सैयदना अब्दुल कादिर जीलानी ओहो आ जे पंहिंजे जीजल अमड़ जो चवण को न मोटायो हुयो। जै पंहिंजे जीजल अमड़ जो चवण चो जवाब जो चवण। हाणे जेके भी ते सैयदना अब्दुल कादिर जीलानी जा मुरीद आहिनि नंढड़ा या वॾड़ा कोई अॼु तो वाइदो करे थो त अॼु खां बाद अमड़ जो चवण कोन मोटाईंदासीं। अमड़ जो चवण इते नौजवान तहां हथड़ा खणो। वॾड़ा त वीचारा रोंदा हूंदा पंहिंजे अमड़नि खे यादि करे। ए नौजवान हथड़ा खणी चो त इंशाअल्लाह ताला सुणे अब्दुल कादिर जीलानी जा मुरीद आहियूं। उन निस्बत सां वाइदो था कयूं त जीजल अमड़ जो चवण अॼु खां बाद कोन मोटाईंदासीं। जीअं अमड़ चवंदी जीव जीव कंदासीं। अमड़ सॾड़ो कंदी ओ इल्ताफ़ जीव कयां मुंहिंजी जीजल अम्मा। ख़ुदा जो कसम तूं फर्श ते जी चओ त अर्श तां ॾिस तोखे घणा दफ़ा जी जो जवाब थो मिले। जीजल अमड़ जो प्यार कर, जीजल अमड़ जा कदम चुम। दिल पर पी सां प्यार कर, दिल पर पी जो अदब कर। इंशाअल्लाह ताला इहो मुझे महबूब सुभानी जे पूरी जिंदगी वारगी हिकड़ो इहो ही तू अमल कर। इंशाअल्लाह ताला ॾिस त अल्लाह जो नेक सालिह बानो थी थो या नथो थी। अमड़ छा चवंदी बच्चा मां मदीनो थी नमाज ते वञ देर थी वई थी। बच्चा आशिका थी पुत्र ॿारनि खे क़ुरान जो सबक ॾेई आहे। अमड़ ते इहो ई ॾस ॾींदी आहे मुंहिंजा दोस्तो। इंशाअल्लाह ताला अल्लाह ताला जी ज़ात मुंहिंजो चवण तव्हांजो ॿुधणु क़बूल फरमाए। अॼु मूंखे माफ़ कजो मां जेको कुझु ॻाल्हायो आहे अगरि उन में का कमी कोताही आहे त मूंखे माफ़ कजो। छो त मां पंहिंजे कंट्रोल में न आहियां तबियत जे लिहाज़ खां। ज़िंदगी रही त इंशाअल्लाह ताला वरी ॿिए दफ़े करे मुलाक़ात कंदासीं। अल्लाह ताला जे क़ुरान करीम जी जेका ॿी आयत तिलावत कयमि उन आयत जो मतिलबु आहे इन्नल लज़ीना क़ालू रब्बुनल्लाहु सुम्मा इस्तक़ामू। अल्लाह अल्लाह रब जो कुरान पढ़ मुसलमान। अल्लाह फरमाए तो बेशक उहे माण्हू जन चयो त असांजो परवरदिगार अल्लाह आहे। सभु को चवंदो आहे त मुंहिंजो पैदा कंदड़ अल्लाह आहे पर उहो चवण कोन्हे काफ़ी। अल्लाह चवे थो सुम्मा इस्तक़ामू। इन ते मुड़ुस माण्हू थी बीही बि रह त बेशक मुंहिंजो पैदा कंदड़ अल्लाह। इन ॻाल्हि ते पक्को मज़बूत थी जॾहिं बीठे अल्लाह फरमाए थो त मां रब थी क़ुरान में वाइदो थो कयां तूं रुॻी हिकिड़ो कमु कर। कहिड़ो? रुॻी पक्को थी बीह त मुंहिंजो पैदा कंदड़ मुंहिंजो रब आहे। असुल तौहीद त आहे आशिक़नि वटि। तौहीद त कई आशिक़ना तौहीद त गाई आशिक़ना मुंहिंजा दोस्त। इन्नल लज़ीना क़ालू रब्बुनल्लाहु सुम्मा इस्तक़ामू मज़बूत थी बीह। अल्लाह फरमाए थो तनज़्ज़लु अलैहिमुल मलाइकत। को जेको बि कमु कंदे पियो न मलाइक मदद लाइ मोकिलींदो सही। जिथे भी होंदे जंगल में होंदे जबल में होंदे घर में होंदे बर में होंदे बहर में होंदे तू किथे मुझंदे कोन छो तुझा मददगार मां अल्लाह। अल्लाह तो तनज़्ज़लु अलैहिमुल मलाइकत मां मलाइक तोड़े मोकिलींदुसि। मलाइक जो नुज़ूल थींदो तो वठे तो सां मलाइक गॾु हूंदा जिथे किथे तुंहिंजी मददगारी में हूंदा। जंहिंजा मलाइक मददगार रब मोकिले उहो भला किथे मुझंदो न मुझंदो। अल्लाह चए थो उनजी निशानी वरी अल्लाह पाण तो उनजी निशानी ॿुधाए। निशानी कहिड़ी? अल्लाह तख़ाफ़ू वला तहज़नू। वो कंहिंखां बि कोन डिॼंदो। वो कॾहिं बि ग़मगीन कोन थींदो त माण्हू छा था चवनि माण्हू छा था चवनि। माण्हू त रब मां बि राज़ी कोन रखे। माण्हू खे छा कंदे? मख़लूक जो फ़िक्र न कर ख़ालिक जो फ़िक्र कर। मख़लूक रुसी वई मिड़ई ख़ैर आहे छा बिगाड़ींदी? बिरादर मां कढंदा न भतबोड़ छॾींदा न। पर जे ख़ालिक नाराज़ थी वियो त छा बचंदो? जिते ख़ालिक राज़ी हूंदो आहे मख़लूक जा त कदम चुमंदी आहे।
मखलूक उन सां प्यार कंदी आहे। अल्लाह तख़ाफ़ू वला तहज़नू, उहे बेखौफ़ हूंदा आहिनि, उहे गमगीन न हूंदा आहिनि। ऐं वरी उन्हनि जे लाइ रब थो चए अबशिरू बिल जन्नत, मां अल्लाह उन लाइ जन्नत जी ख़ुशख़बरी हिते ई ॾेई छॾी आहे। अल्लती कुंतुम तुअदून, अल्लाह जी ज़ात आहे जेका वाइदो कंदो आहे त रुॻी कंदो न आहे, उहो पूरो करे बि ॾेखारींदो आहे। जन सां जन्नत जो वाइदो हिते थींदो आहे त मालिक जन्नत बि उन्हनि खे हिते ई ॾेखारींदो आहे। ॻाल्हि सवली आहे, फ़ैसिलो तव्हांजे कोर्ट में आहे। जिंदगी आहे, जेसि ताईं मुंहिंजा दोस्त हिन सिरीअ में हिकिड़ो बि साह अथई, हिकिड़ो साह, त तुंहिंजे वली थियण जा चांस मौजूद आहिनि। वरी जुमिलो थो सॼण साईं जो ही चरियो फ़क़ीर चवे, गौर सां ॿुधजां, जेसि ताईं तुंहिंजे हिन सिरीअ में साह मौजूद आहे त तुंहिंजे वली थियण जो चांस मौजूद आहे। बसि तूं रुॻी रोई सची दिलि सां तौबा कर। रब जो क़ुरान थो चवे, अल्लाह जो क़ुरान करीम ॿुधाए रहियो आहे, इल्ला मन ताब व आमन व अमिल अमलन सालिहा फउलाइका युबद्दिलुल्लाहु सय्यआतिहिम हसनात। रब तो चवे तू सच्ची तौबा कर, तुझा बिड़ई गुनाह त माफ़ कंदुसि, पर जेतिरा गुनाह कया थे एतिरियूं नेकियूं बि मां रब तुंहिंजे दफ़्तर में लिखाए छॾींदुसि। अल्लाह जो क़ुरान तो चवे मुस्लमान अखियूं खोल, इन ज़िंदगीअ खे इंतज़ार न करा। ईअं न चओ सुभाणे सुभाणे कंहिं ॾिठी आहे, अॼु तौबा कर, हींअर मेलो मिलियो अथई, ओधर न कर, ओधर सुठी कोन लॻंदी आहे। कैश जो सौदो कर, इते जो इते कैश जो सौदो कर, कंधु हेठि करे यार सां वाइदो कर, ॾिस त यार वाइदो पूरो करे थो या नथो करे, तूं कर त सही वाइदो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो उम्मती आहे, मींहुं नथो वसे, उम्मत परेशान आहे, बनी इस्राइल जी क़ौम परेशान आहे, ऐं अल्लाह जा नबी मींहुं नथो वसे, मरी वियासीं, पारो कर रब खे चयो, हज़रत मूसा मौला मुंहिंजा उम्मती मरी विया, मींहुं कोन थो वसे, माल था मरनि, ॾुकार आहे। रब थो चवे ऐं मुंहिंजा मूसा ऐं बनी इस्राइल क़ौम खे गॾु कर, मैदान में गॾु थी विया। अल्लाह तो फरमाए इन्हनि सभिनी में हिकिड़ो किनो शख़्स आहे, गुनहगार आहे, बदकार आहे, बेकार आहे, जंहिंमां मां अल्लाह राज़ी न आहियां। जेसि इहो न निकिरंदो तेसि मां अल्लाह मींहुं न वसाईंदुसि। हज़रत मूसा ऐलान कयो त रब थो चवे हिकिड़ो किनो आहे जंहिंजे करे मां मींहुं नथो वसायां, उहो निकिरे त मींहुं वसायां। अरे यार बसि देरि एतिरी हुई, सभु कंहिंखे पंहिंजा ऐब नज़र आया, आशिक़ ताहिरीअ खे पंहिंजा ॾोह नज़र आया, से मोहम्मद दीन खे पंहिंजा ऐब नज़र आया, आशिक़ इंसाफ़ खे पंहिंजा ॾोह नज़र आया। सभु को रोअण लॻो, जेको मूं जहिड़ो घणो गुनहगार हुयो, जंहिंखे ख़बर हुई त मूं काई कमी कान छॾी आहे, मूं त चारई पलांद गंद में भरे छॾिया आहिनि, कंधु हेठि करे रोई चवे थो, ओ ऐबन जा ढकींदड़ रब, हिन महल ताईं मुंहिंजा ऐब ढकिया अथई मौला, ऐं मुंहिंजा करीम रब, अॼु हेॾी मख़लूक जे आॾो जे मूंखे ख्वार कयई त दुनिया में मुंहिंजो छा बचंदो। मौला ॿियो त कोई मूं वटि अमल कोन्हे जो मां तोखे वास्तो विझां, पर मौला वास्तो अथई उन महबूब जो जंहिंजे सदके काइनात जोड़ी थई। मौला वास्तो थई उन महबूब जो जंहिंजे सदके काइनात जोड़ी थई। अॼु मूंखे ख्वार न कर, कंधु हेठि लॻो पियो आहे, सभु को रोण में ॿुॾो पियो आहे, इंतज़ार में आहे त बदकार कहिड़ो आहे जेको उथे थो, लेकिन बदकार जो कंधु हेठि आहे, गुनहगार जो कंधु हेठि आहे, जंहिंजे करे पूरी क़ौम अज़ाब में आहे। उहो रोई थो चवे मौला मूंखे माफ़ कर, मौला मूंखे माफ़ कर, मुंहिंजा ऐब उघाड़ा न कर। वास्तो ॾे थो अम्मा आमिना जे लाल जो, अल्लाह जे महबूब जो, नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो। देर नथी थिए, अञा उते ई मखलूक वेठी आहे, ककर पोइ था अचनि, मींहुं अॻे ही शुरू थी वियो, ककर बाद में आया, मींहुं शुरू थी वियो, मींहुं वसी वियो, दुनिया जो अखी खुली वियूं, चारई पासा सभु को ॾिसण लॻो, निकितो त कोई कोन्हे, मींहुं अची वियो। हज़रत मूसा ॾे अजीब अजीब नज़रुनि सां ॾिसण लॻा। अल्लाह जा नबी तो चयो त रब थो चवे हिकिड़ो किनो आहे जंहिंजे करे मां मींहुं नथो वसायां, अञा को किनो निकितो ई कोन्हे, मींहुं वसी वियो। हज़रत मूसा अर्ज़ थो करे, रब जो जवाब ॿुध, ओ हुज़ूर जा उम्मती अखियूं खोल, वक़्तु हथऊं न विञा, वक़्तु हथऊं न विञा। बेनियाज़ रब जवाब ॾिनो, ऐं मुंहिंजा मूसा जंहिं गुनहगार जे करे हिन क़ौम ते अज़ाब हुयो, अॼु उन गुनहगार जे हिकिड़ी दुआ जे करे हिन क़ौम जे मथां मां रब रहमत जी बारिश वसाए। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। रहमत दा दरिया इलाही हरदम वगदा तेरा, जे की कतरा मिल जावे मैनू
मेरा जय की कतरा बख्शी मैनू ते पड़ जावे कम मेरा। अल्लाह जी ज़ात एडी रहीम, अल्लाह जी ज़ात एडी करीम थई तो जा मुझा गुनाह घणा नाहन मुस्तफ़ा जो वसीलो वडो थई तो जा मुझा ऐब घणा नाहन दामन मुस्तफ़ा वडी ताकत वारी थई क्योंकि कदड़ो हेठ करे चो मालिक वसीलो थई मदीने वारे वीर जो बस मुखे माफ़ कर अज खां पो इए न कंदुस तौबा करण तुंहिंजो कम तूबू इलल्लाह तौबतन नसूहा सच्ची तौबा तू कर जन्नत तुझे इंतजार में जन्नत तुझे इंतजार में आ इंशाअल्लाह ताला। अल्लाह जी ज़ात बाबरकात तव्हां असांखे सच्ची तौबा करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अज तौबा कर सुभाणे जो इंतजार न कर, सुभाणे जो इंतजार न कर, सुभाणे जो इंतजार न कर, सुभाणे कंहिं कान ॾिठी आहे। अज जेको ॾिठो अथई वक़्त इन वक़्त जो क़दर कर। अल्लाह ताला जी ज़ात मुंहिंजो चवण तव्हांजो ॿुधण क़बूल फरमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलामु अलैकुम।